हिकिड़ो दोस्त हुयुसि, उन चयो सच ॿुधाई ख़ुशबू छाजी आहे जो जेको वञे थो त बीह थो रहे। चई इहो हिकिड़ो राज़ आहे। कहिड़ो? चई हिकिड़ी औरत हुई, मूंखे ॾाढी फासाइण जी कोशिशि कयईं, पर मां हुन ॾे निहारियई न। आख़िर हिकु दफ़े बुरके में आई, मूंखे बि ख़बर न पई। पोइ सामान वरितई, अधु पैसा ॾिनई, अधु चयईं त हीउ मूंखे सामान खणाए हल घर, उते पैसा ॾींदसि। बाबे चयो त ठीकु आहे बाबा, सामान खणाए वञी, सवाब जो कमु आहे, वरी पैसा वठी। चई जीअं जो मां सामान खणी हुन माई जे घर पहुतुसि त हुन माई कड़ो ॾिनो तालो हईं कुल्फ, निकाब जो खोलियईं। हसीन ऐं जमील औरत। चई तूं ज़ालिमा मूं सां ॻाल्हाईं त न पियो, पर मूं ॾे निहारी बि न पियो, हाणे केॾे वेंदे? अॼु मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश पूरी कर, न त एतिरे बदनाम कंदी सही, कारा जो इल्ज़ाम हणी करे क़त्ल कराईंदी सही। तो उन नौजवान चयो मां रब खां दुआ घुरमि, या अल्लाह हू त यूसुफ नबी हो, उनखे बि हिकिड़ी माईअ फसायो। वरावदतुहु लती हुव फी बैतिहा अन नफ्सिही वग़ल्लक़तिल अबवाब वक़ालत हैत लक। क़ुरान तो फरमाए ज़ुलेखा हज़रत यूसुफ खे फसायो, कमरा बंदि कयईं, ताला ॾिनई, कुल्फ हयईं। जनवल पंहिंजे मख़सूस कमरे में पहुती त हज़रत यूसुफ खे चयईं वक़ालत हैत लक, यूसुफ थोरो वेझो था। ॿी किरात में वक़ालत ही तुलक, ओ यूसुफ ही सभु कुझु मां तुंहिंजे लाइ सजायो आहे, यार सिंगार सभु मां तुंहिंजे लाइ कया आहिनि, महिरबानी कर कुझु निहार त सही। त हज़रत यूसुफ जो नारो थो लॻे, क़ाल माअज़ल्लाह, ओ ज़ुलेखा तूं गंदगी जो ढेर, ग़लाज़त जो किचिरो, जेके अखियूं रब जो दीदार करे चुकियूं हुजनि उहे तो गंदगी जे ढेर ॾे कीअं ॾिसंदियूं? क़ाल माअज़ल्लाह, चई मां अल्लाह जी पनाह थो वठां। वमा उबर्रिउ नफ्सी इन्नन नफ्स लअम्मारतुम बिस्सू इल्ला मा रहिम रब्बी इन्न रब्बी गफूरुर रहीम। चई या अल्लाह तूं मूंखे बचा, जेकर तूं रहम न कंदे मां बची न सघंदुसि। या अल्लाह तूं मूंखे बचाए न मकर ऐं फ़रेब खां। रब फरमा यूसुफ इन दरवाज़े खे धिको ॾियणु तुंहिंजो कमु आहे, इन्हनि तालनि ऐं कुल्फ़नि खे टोड़े करे तुंहिंजे इज़त आबरू जी हिफ़ाज़त कर। मां अल्लाह जो। उन नौजवान जो या अल्लाह हू त तुंहिंजो नबी हो, मां त तुंहिंजे सुहिणे नबी जो गुनहगार ग़ुलाम ऐं नौकर आहियां, तूं मूंखे बचा। पोइ मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो, मां उन माई खे चयो त मूंखे इजाज़त ॾे मां वाशरूम में वञा। पोइ वाशरूम में बि पोइ जेका गंदगी ग़लाज़त ई उनखे लोटे में विझी पाणीअ में मथां हारे ॿाहिरि निकितुसि। उन माई जो ॾिठो त यकदमि दर खोले चई निकिर पागल चरिया। चई ईअं मूंखे मां गुनाह खां बची वियुसि। पोइ गंदगी ग़लाज़त धोई साफ़ पाक थी, रात जो नफ़िल नमाज़ पढ़ी रब खां दुआ घुरमि, या अल्लाह इहा तुंहिंजी महिरबानी थी जो मूंखे बचाई। रात जो निंड में सुतुसि, ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब। नबी साईं भाकुर पाए पेशानी ते बोसो ॾेई करे फरमायो, पुट अच त मां तोखे भाकुर पायां जो तो पंहिंजे जिस्म ते गंदगी ग़लाज़त हारे पाण खे गुनाह खां बचायो आहे। हाणे वेझो आहे त मां मोहम्मद तोखे भाकुर पायां। सुबुह जो उथां त मुंहिंजे जिस्म में ख़ुशबू ई ख़ुशबू, इहा ख़ुशबू आहे।
अड़े सोने सां मुहब्बत कजे या न कजे? या माण्हू मुहब्बत कंदो आहे शफ़क़त जे करे। अबे अम्मा सां बि औलाद जी मुहब्बत हूंदी आहे, छो त अबो अम्मा औलाद ते महिरबान ऐं शफ़ीक़ आहिनि। पर ज़तपुरी जा मुस्लमानो, मां तव्हां खां पुछां थो, नबी से खां वधीक महिरबान केरु आहे? ख़ुदा जी ज़ात जो कसम, अबो अम्मा पंहिंजे औलाद ते एतिरो महिरबान न आहे जेतिरो मुहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत जे मथां महिरबान आहे। इन जे करे अल्लाह सां फरमायो, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। 11 सिपारो सूरत तौबा। रब फरमा, मुसलमानों मुबारक हुजेव, अड़ो पैगंबर तव्हांजे नसीबनि में आयो आहे, अड़ो सोनो मोहम्मद तव्हांखे भाङे में मिलियो आहे। जो तव्हांखे तकलीफ़ थी थिए त मोहम्मद मुस्तफ़ा जी दिलि जुड़े थी त मूंखे तकलीफ़ थिए, मुंहिंजे उम्मत खे न थिए। अलैकुम बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम। रब फरमाए, एतिरो अबो अम्मा तव्हां ते महिरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मुहम्मद मुस्तफ़ा तव्हांजे मथां महिरबान ऐं शफ़ीक़। हज़रत अब्बास के फरमायूं, चाचा ज़मज़म जे खूह मां पाणी जो डोल त कढो। पाणी जो डोल कढियऊं, फरमायूं हिकिड़ो प्यालो भरे ॾियो। साईं जन खे पाणी जो प्यालो भरे ॾिनो वियो। साईं जन उन प्याले मां 2 टे ढुक पियण फरमाया, वरी पंहिंजे ओभर मुबारक वारो पाणी डोल में विधऊं। फरमायो, डोल ज़मज़म जे खूह में विझो। साहब आज कयोसीं, हिन में छा हिकमत आहे? फरमायो, तव्हां त रोज़ानो मां मुहम्मद मुस्तफ़ा जी ओभर पीअंदा हो, हाणे क़यामत ताईं जेके बि मुंहिंजा गुनाहगार उम्मती ज़मज़म जो पाणी पीअंदा त उन्हनि खे बि मां मुहम्मद मुस्तफ़ा जी ओभर नसीब थी। जन ज़मज़म जो पाणी पीतो आहे, हथ मथे खणो। सुभान अल्लाह। सभिनी पीतो आहे? सभु मके मदीने में थी आया हुजा? हिते प्यारो था, हिते त हाजी साहब मिलाईंदा आहिनि ज़मज़म जे पाणीअ सां मिनरल वाटर। इहो बि भलो आहे। मौलाना मक्की साहब चयो त इहो बि बरकत आहे। हाणे हिकिड़ो ग्यालन थो मिले सॼी सतपुड़ी में केॾो पूरन थी। मां दुआ थो घुरां, अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे उते मके मदीने पहुचाए ड्रव ते ज़मज़म जा जाम नसीब फरमाए। माओ ज़मज़म लिमा शुरिब लहू। मुंहिंजे नबी फरमायो, ज़मज़म जो पाणी जंहिं मक़सद जे लाइ पीअंदो, अल्लाह तव्हांजो मक़सद पूरो कंदो। ज़मज़म जो पाणी पी करे दुआ घुरो, या अल्लाह मूंखे शफ़ा ॾे, इंशाअल्लाह शफ़ा मिली वेंदी। ज़मज़म जो पाणी पी करे दुआ घुरो, या अल्लाह मूंखे बचिड़ो ॾे, इंशाअल्लाह रब तव्हांखे बचिड़ो ॾींदो। यकीन हुजे, वाङनि जो यकीन आहे त गऊं जो पेशाब पीअंदासीं त बीमारनि खे शफ़ा मिलंदी। ऐं असां मुस्लमाननि खे नबी साईं जी ॻाल्हि ते एतिरो बि यकीन न। सचो नबी साईं जो फरमान सचो आहे। आसमान चीरजी सघे थो, ज़मीन फाटी सघे थी, जबल ऐं पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी सघनि था, पर आमिना जे लाल असांजे मिठे नाले वारे मुहम्मद मुस्तफ़ा जो कौल कूड़ो नथो थी सघे। मुंहिंजे नबी फरमायो, ज़मज़म जो पाणी जंहिं मक़सद जे लाइ पीअंदो, अल्लाह ताला तव्हांजो मक़सद पूरो कंदो। हर जाइ ते उम्मत यार, ईद जो ॾींहुं आहे, क़ुर्बानीअ जी ईद, दुंबो ज़िबे कयूं, दुआ घुरूं, या अल्लाह ही मां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे आला जे तरफ़ां क़ुर्बानी थो कयां। वरी ॿियो दुंबो ज़िबे करे दुआ था घुरनि, या अल्लाह हाणे क़यामत ताईं जेके मुंहिंजा ग़रीब उम्मती क़ुर्बानी जी ताक़त नथा रखी सघनि, या अल्लाह ही दुंबो मां पंहिंजे ग़रीब उम्मतनि जे तरफ़ां क़ुर्बानी थो कयां, जीअं मुंहिंजा ग़रीब बि क़यामत जे ॾींहुं क़ुर्बानी जे सवाब खां महरूम न थियनि। मुबारक हुजेव ग़रीबो। साईं जन असांजी बि क़ुर्बानी करे विया, तंहिंजे करे रब असांखे बि ताक़त ॾिए त नबी साईं जी क़ुर्बानी कयूं।
पर पाराई पंहिंजी कबी अबे अम्मा जी बि कबी आहे जेके फौत थी आहे नबी साईं जी बि क़ुर्बानी कबी आहे हर जाइ ते उम्मत याद अर्श ते पहुता उते बि उम्मत याद असांखे उहिदो मिलंदो नी पोइ पंहिंजा विसरी वेंदा को नाज़िम थींदो को चेयरमैन को मिनिस्टर को वज़ीर पोइ पंहिंजा विसरी वेंदा आहिनि मां अॻे हफ़्ते वियुसि डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख बिरकियो जंग मोरियो हुसैन ख़ान ठोगल शर्जील में आहे इन जो उस्ताद मिलियो चइसि शर्जील में मूं वटि पढ़ियो हीउ जेको पीपी जो करता धरता है चई बस जे पोयां लड़कंदो ईंदो हो स्कूल अॻे बसियूं हूंदियूं कि हाणे मां वञा त मूंखे सुञाणे ॿ टे दफ़ा पुटनि जे लाइ नौकिरी जो चयो अथमि उस्तादनि खे कोन था सुञाणनि तव्हांखे सुञाणनि उस्तादनि जा कम कोन था कनि तव्हांजा कम कनि असांखे उहिदो मिलंदो आहे त पोइ पंहिंजा विसरी वेंदा आहिनि पर नबी साईं खे उहिदो मिलियो अर्श अज़ीम का अल्लाह वारे नबी साईं जी तारीफ़ कई आहे बाद अज़ ख़ुदा बुज़ुर्ग तू ही किस्सा मुख़्तसर अल्लाह खां बाद पूरी काइनात में जेकर मक़ाम ऐं मर्तबो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो बस नबी साईं जी तारीफ़ आहे उते नबी साईं पंहिंजी आजिज़ी बयान था कनि अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी जानी इबादत बि तुंहिंजे लाइ मुंहिंजी माली इबादत बि तुंहिंजे लाइ मुंहिंजी कौली फेली इबादत बि तुंहिंजे लाइ अल्लाह साईं फरमा अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू ओ मुंहिंजा महबूब मां रब जो तोते सलाम तोते रहमत ऐं बरकत त उते अर्श अज़ीम ते बि नबी साईं खे उम्मत यादि अची वई फरमायूं अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन या अल्लाह यो तुझी रहमत ऐं बरकत वारो सलाम अकेले मां मोहम्मद मुस्तफ़ा ते न हुजे बल्कि क़यामत ताईं मुंहिंजे गुनहगार उम्मत ते बि तुंहिंजो सलाम तुंहिंजो रहमतूं ऐं बरकत हर जाइ ते उम्मत यादि किथे बि उम्मत खे विसारियो न ऐं असां हर जाइ ते नबी साईं खे विसारे छॾियो हर जाइ मां तव्हां खां पुछां थो जंहिं वक़्त में सैलून ते ॾाढी कूड़ाईंदा आहियूं घर में इहो घुमाईंदा आहियूं ॾाढी ते छा चवंदा आहियूं सेफ्टी उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो सच ॿुधायो जेकर असांखे पंहिंजो सुहिणो नबी यादि हुजे हा त असीं ॾाढी कूड़ायूं जंहिं वक़्त में शादी में घर में इको साउंड हलाए पंहिंजे न्याणियुनि खे नाच कराईंदा आहियूं उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो जंहिं वक़्त में कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं गिला कंदा आहियूं गारियूं ॾींदा आहियूं व्याज रिश्वत शराब नशो छक्को जुआ उन वक़्त में नबी साईं यादि हूंदो जेकर नबी साईं यादि हुजे हा त असां गुनाह कयूं असां हर जाइ ते पंहिंजे महबूब खे विसारियो आहे पर नबी साईं खे हर जाइ ते उम्मत यादि हर सूमर जी राति ख़मीस जी राति नबी साईं जे रोज़े मुबारक में असांजा आमाल नामा फ़रिश्ता खणी ईंदा असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हयात नबी आहे फ़रिश्ता खणी था वञनि आमाल साईं जन खे ॾेखारनि था वञी साईं सत पुरी जा ई तव्हांजा उम्मती ही जोखिया ही साईं फलाणो तव्हांजो उम्मती सॼे हफ़्ते में हिकिड़ी बि नमाज़ न छॾियईं रोज़ानो क़ुरान मजीद जो दौर
तव्हांजे सुन्नतुनि खे ज़िंदा पियो करे। राति ॾींहुं ज़िक्र अज़कार पाड़े वारनि मिटनि माइटनि सां ॾाढो सुठो पियो हले। हदीस में अचे थो नबी से पंहिंजे उम्मत जूं नेकियूं ॾिसंदा त अल्लाह जो रसूल ख़ुशि थो। नबी साईं दुआ घुरंदा, पर जेकर असांजो अमालनामो हुते पेश कयो वञे ऐं फ़रिश्ता चवनि या रसूल अल्लाह तव्हांजो फलाणो उम्मती सत पुड़ी वारो सॼे हफ़्ते में हिकिड़ी बि निमाज़ न पढ़ियईं, न क़ुरान मजीद जो दौर, राति ॾींहुं गारियूं गिला ग़ीबत, तव्हांजे सुन्नतुनि खे ज़िबे पियो करे, पाड़े वारनि मिटनि माइटनि खे ईज़ाए ज़हर करे छॾियईं ज़िंदगी। जेकर नबी साईं वटि इहा ॻाल्हि पेश थिए, ॿुधायो साईं जन खे ॾुखु थींदो या कोन थींदो? क़ुरान मजीद में अल्लाह साईं फमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह 22 सिपारो सूरत अहज़ाब। रब फरमा मुसलमानो मां रब तव्हांखे पार थो कयां, मुंहिंजे रसूल खे ॾुखाइजो न, मुंहिंजे रसूल खे ॾुखाइजो न। असां गुनाह था कयूं, अल्लाह जे रसूल खे ॾुख थो पहुचे।